बलोचिस्तान के पंजगूर वाले इलाके में सिक्योरिटी फोर्सिस के काफिले ते दहशतगर्दन की फायरिंग, 3 जवान शहीद और 8 जख्मी। ISPR मूजिब पंजगूर वेझो वादी कहान में दहशतगर्दन के हमले में जख्मी थियल 5 जवानन की हालत गणती चुकी है। शहीद जवानन जा मड़ और जख्मी के CMH कोयटा मुंतकिल किया वियो। वज़ीर आज़म इमरान खान पारां कणक ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ क्रैक डाउन करण की हिदायत। कणक, अटे और खंड के सस्ते अघन ते दस्तियाबी यकीनी बनाइण और स्मगलिंग खिलाफ़ कदम खणण जो हुकुम। इस्लामाबाद में वज़ीर आज़म की सदारत हेठ कणक और अटे के सस्ते अघ की फरहमी बाबत इजलास में हफीज़ शेख, हमाद अज़हर, फ़खर इमाम और बिया शरीक थिया। चइनी सूबन के चीफ सेक्रेटरीज़ के वीडियो लिंक ते शिरकत। इजलास दौरान वज़ीर आज़म सिंध के चीफ सेक्रेटरीज़ के हिदायत कई है तो सिंध पारा गुज़रियल साल जी हेल भी सूबे में कणक की दस्तियाबी वारी पॉलिसी के हतमी शिकिल ॾिनी वञे। इजलास में खंड के अघन और दस्तियाबी जो भी जायज़ो वरतो वियो। सुप्रीम कोर्ट वफाकी हुकूमत के शुगर मिल खिलाफ कार्रवाई की इजाजत दी छी। शुगर इंक्वायरी कमीशन की रिपोर्ट से अमल दरामद रोकण बाबत सिंध हाई कोर्ट जो स्टे आर्डर खारिज। अदालत हुकुम दिनो तो हुकूमत और इदारा कानून के दायरे में रही शुगर मिल खिलाफ कार्रवाई कर सकन था। हुकूमत के शुगर मिल मालिकन खिलाफ गैर जरूरी कदम न खणण की भी हिदायत। अदालत हुकूमती अहदेदारन के बयानबाजी का रोकींदे सिंध और इस्लामाबाद हाई कोर्ट 3 हफ्तन में शुगर मिल की दरखास्तन ते फैसलो करण जो हुकुम दी छो। जस्टिस एजाजुल एहसन रिमार्क्स में चो तो टेक्निकल मामलन के नाले ते अवाम जो मफाद मुतासिर थियण न दींदासी। वफाकी काबीना पारा गैस वापेदारन ते 73 अरब रुपया बार विझण वारी इक़्तिसादी राब्ता कमेटी के फैसले की मंजूरी मुलतवी। काबीना में कराची में लोड शेडिंग वाले मामले ते भी गौर। वज़ीर आज़म के इलेक्ट्रिक और LNG के मामले ते सुभाणे इजलास तलब करे वरतो। वज़ीर आज़म की सदारत हेठ काबीना इजलास में बिजली के अघन ते भी इत्तफाक न थियो। वज़ीर आज़म ईद उल अज़हा ते मार्केट्स और होटल्स खोलण वालो मामलो वफाकी वज़ीर असद उमर हवाले करे छॾियो। वफाकी वज़ीर शिबली फराज चयो है तो करप्शन रेफरेंसिस के मुंह ॾींदड़ एहसन इकबाल कहिड़े मुंह सां वज़ीर आज़म खिलाफ करप्शन रेफरेंसिस दाख़िल कराए रहियो आहे। JITs जूं रिपोर्ट्स मंज़र आम ते अचण खां पोइ मुखालफ़न जूं वाहियूं बताल थी वियूं आहिनि। वफाकी काबीना जे इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शिबली फराज चयो आहे त सेनेट जे इलेक्शन में वोट विकिरो थींदा आहिनि। सेनेट चूंडियुनि में 2 सूबनि में वधीक सवाल थियनि था। सेनेट जूं अहिड़ियूं चूंडियूं चाहियूं था जिन ते केर बि आङुर न खणे। वफाकी वज़ीर उमर अयूब छो है तो PP की हुकूमत सिंध के गैस पंजाब मुंतकिल करण और बिजली की कंपनी से मुआहिदा कया। कौमी असम्बली के इजलास दौरान ॻाल्हाईंदे उमर अयूब छो तो असां ते इल्ज़ाम लगाइण PP वारन की आदत है। फैसल वाडा चो तो बिलावल भुट्टो ज़रदारी जेका FIA की रिपोर्ट ॾेखारी उहा PP खिलाफ चार्ज शीट है। नून लीग हुकूमत जो नाणे वारो वज़ीर मुल्क में भजी वियो है। पीपल्स पार्टी के दौर में के इलेक्ट्रिक के नवाज़े वियो। कराची में लोड शेडिंग जो कौमी असम्बली में पड़ारो। पीपल्स पार्टी के MNA नवीद कमर चयो है तो इलेक्ट्रिक वारा न असांजा दोस्त आहिनि ऐं न ही उन्हनि जी कारकर्दगी मां मुतमईन आहियूं। कौमी असम्बली के इजलास में ॻाल्हाईंदे नून लीग अखबार खुरम दस्तगीर चयो है तो PTI जी हुकूमत रोज़ानो की बुनियाद ते 15 अरब रुपया कर्ज वठी रही है। असांजी हुकूमत खत्म थियण वक्त मुल्क ते 24,212 अरब रुपया कर्ज हो। PTI जी हुकूमत में कर्ज 34,499 अरब थी वियो आहे। कराची में बिजली की अण ऐलानियल लोड शेडिंग खिलाफ MQM पारा पार्लियामेंट हाउस आॾो हयल धरड़ो खत्म।
वफाकी वजीर असद उमर एहतजाजी कैंप ते ॻाल्हाईंदे चयो त कराची में लोड शेडिंग जो मसइलो 3 ॾींहनि अंदरि हल कयो वेंदो। ॿी सूरत में गॾियल हिकमत अमली जोड़ींदासीं। गवर्नर नवीद जमील चयो त के इलेक्ट्रिक कराची जे शहरियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो। बदतरीन लोड शेडिंग ते कंपनी खां केर बि पुछण वारो न आहे। धरणे में PTI जा मेंबर बि शरीक थिया। के इलेक्ट्रिक पारां ओवर बिलिंग सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल नेपरा चेयरमैन खे ख़त लिखी छॾियो। ओवर बिलिंग करण ते के इलेक्ट्रिक जे ऑडिट कराइण जो मुतालबो कयो। गवर्नर ख़त में चयो आहे त घरेलू ऐं सनती सार्फिन पारां के इलेक्ट्रिक खिलाफ़ ओवर बिलिंग करण जूं शिकायतूं मिली रहियूं आहिनि। के इलेक्ट्रिक जो अहिड़ो रवैयो बर्दाश्त जोॻो न आहे। ओवर बिलिंग जी शिकायत जो अज़ालो करण बदिरां हर सूरत में बिल अदा करण जो चयो वञे थो। पीपल पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के दहशतगर्द एहसानुल्लाह जी मुबैना धमकियों। PP अगवान नफीसा शाह पंहिंजे बयान में चयो आहे त बिलावल के दहशतगर्द एहसानुल्लाह एक ट्वीट ज़रिए धमकियों ॾिनियूं आहिनि। क़ौम सवाल करे रही आहे त कहिड़ी एजेंडा तहत आदमी दहशतगर्द के आज़ाद कयो वियो। एहसानुल्लाह एहसान जे फरार थियण में वज़ीर आज़म ऐं वफ़ाकी घरू वज़ीर सहूलतकारी जो किरदार अदा कयो। नून लीग अगवान एहसन इकबाल वज़ीर आज़म इमरान खान खिलाफ़ रेफरेंस दाख़िल कराइण लाइ नेब जी दरख़्वास्त जमा कराए छॾी। एहसन इकबाल चयो आहे त हाणे ॾिसंदासीं त नेब केस बाबति छा थो करे या रुगो नून लीग जी किरदार कशी कंदो रहंदो। छा नेब खे PTI वारनि जी करप्शन अटे ऐं खंड जो बहिरान नज़र नथो अचे। नौजवाननि खे रांदियुनि लाइ मैदान फराहम करण ॾोह आहे त इन खां वॾो ॾोह मंसूबे खे रोकणु आहे। नेब अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ खिलाफ़ रायबंड रोड की तामीर में करप्शन की जांच की मंजूरी ॾेई छॾी। नेब चेयरमैन जावेद इकबाल की सदारत हेठ एग्जीक्यूटिव बोर्ड के इजलास में शहबाज शरीफ और सरताज अजीज खिलाफ़ बिन धारदार इंक्वायरी की मंजूरी ॾिनी वई। नेब चेयरमैन चयो आहे त करप्शन खिलाफ़ कार्रवाईअ में का भी घटिताई न ईंदी। क़ौमी नाणो फुरींदड़नि खां क़ौम जो फुरियल नाणो वापस कयो वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सेवण किले ते तबाही जो नोटिस वठी छॾियो। किले के महफ़ूज़ बणाइण लाइ चीफ सेक्रेटरी हिदायतूं ॾेई छॾियूं। नाले वारे अदीब ऐं क़दीमी मागन जे तहफ़ुज़ लाइ कमु कंदड़ अब्दुल मजीद आखूंद वॾे वज़ीर खे सेवण किले जी तबाही जो नोटिस वठण लाइ ख़त लिखियो हो। अब्दुल मजीद आखूंद पंहिंजे इदारे जे फंड्स मां किले खे महफ़ूज़ बणाइण जी आछ बि कई आहे। वॾे वज़ीर जी मंज़ूरीअ बाद सेवण किले जी सर्वे शुरू कई वेंदी। सेहत खाते जी वैक्सीनेटर जे एहतजाज रंग लाथो। कराची प्रेस क्लब आडो मुतालबन जे मंताले 2 ॾींहनि खां एहतजाज कंदड़ वैक्सीनेटर्स ऐं सेहत खाते जे अमलदारनि में ॻाल्हियूं कामयाब। ज़रियनि मूजिब 58 कचनि वैक्सीनेटर्स के पको करे NTS पास वैक्सीनेटर्स के तरक्कियूं ॾेई रहियल पगारूं जारी करण जी भी मंजूरी ॾिनी वई आहे। सिंध में कोरोना वधीक 37 हयातियूं गिरकाए वरतियूं। सिंध में फौतगिन जो अंग वधी 1863 थी वियो। वॾे वज़ीर पारां जारी कयल रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सिंध अंदरि 1151 नवां केसेस ज़ाहिर थिया आहिनि। सूबे में मुतासिरनि जो अंग वधी 1,07,737 थी वियो आहे। कराची में 455 केसेस रिपोर्ट, जैकबाबाद में 64, हैदराबाद में 62, खैरपुर और लाड़काने में 57 केसेस रिपोर्ट, उमरकोट में 55, शहीद बेनज़ीराबाद में 50, दादू में 32, शिकारपुर में वधीक 28 माण्हू कोरोना में मुब्तला।
सिंध हुकूमत ऐं शादी हाल मालिकनि विच में ॻाल्हियूं कामयाब। हुकूमत 2 अगस्त खां अॻु शादी हाल खोलण जी ख़ातिरी कराए छॾी। कमिश्नर हाउस में सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं शादी हाल मालिकनि विच में ॻाल्हियुनि दौरान सूबाई वज़ीर सिंध शादी हाल 2 अगस्त खां अॻु खोलण जी ख़ातिरी कराई। एसोसिएशन जे अॻवाननि जो चवणु आहे त मुतालबा तस्लीम करण ते हुकूमत जा थोराइता आहियूं। सिंध हुकूमत जेकी बि SOPs जोड़ींदी उन्हनि ते सख़्तीअ सां अमल कराईंदासीं। शादी हाल मालिकनि गुज़िरियल ॾींहुं कराची, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं सखर समेत सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया हुआ। सिंध हुकूमत PRC जारी थियण वारे अमल खे शफ़ाफ़ बणाइण लाइ PRC रूल्स में तरमीम लाइ कमेटी जोड़े छॾी। वॾे वज़ीर जी मंज़ूरी खां पोइ सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जी सरबराही में 6 रुकनी कमेटी क़ाइम। कमेटी सिंध परमानेंट रेजिडेंट सर्टिफिकेट रूल्स 1971 जो जाइज़ो वठी तरमीमनि बाबति तजवीज़ूं ॾींदी। सिंध पुलिस में SSPs जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं। इरफान बहादुर SSP मलीर मुक़रर। मलीर में मुक़रर SSP अली रज़ा खे हेड ऑफिस रिपोर्ट करण जी हिदायत। नोटिफिकेशन तहत हसन सरदार खे SSP थरपारकर ऐं शब्बीर सेठार खे SSP बदीन मुक़रर कयो वियो आहे। लाहौर वासी 15 वरियनि जी नींगरी तहफ़ुज़ लाइ ठरी मीरवा थाणे पहुची वई। नींगरी फारिया अहवान पुलिस वटि राईंदे चयो आहे त असद अहवान लाहौर मां अगवा करे पीर वसण खणी आयो, जिते खेसि 6 जवाबदारनि ज़ातीअ जो निशानो बणायो ऐं मुसलसल तशद्दुद जो निशानो बि बणाईंदा रहिया। वजह वठी तहफ़ुज़ लाइ पुलिस वटि पहुती आहियां। पुलिस मूजिबि मामले जी जांच कई पई वञे। नींगरीअ खे अदालत में पेश करे बयान कलमबंद करायो वेंदो।